मां बचो तुंहिंजो सचो ऐं तूं मिठी मुंहिंजी अम्मा। नारे तकबीर। शान मुस्तफा, शान सहाबा, शान अम्मी आयशा सिद्दीका, शान अम्मी आयशा सिद्दीका। मां बचो तुंहिंजो सचो ऐं तूं मिठी मुंहिंजी अम्मा। अए अम्मा आशा मां तुंहिंजे दुश्मननि सां कीअं ठहां। मां बचो तुंहिंजो सचो ऐं तूं मिठी मुंहिंजी अम्मा। मां बचो तुंहिंजो सचो ऐं तूं मिठी मुंहिंजी अम्मा। अए अम्मा आशा मां तुंहिंजे दुश्मननि सां कीअं ठहां। मां बचो तुंहिंजो सचो। मुंहिंजी अमड़ मूंखे प्यारी तुंहिंजी इज़त सां घोरियां कुर्सियूं ऐं उदा बादशाही तो मथां। मुंहिंजी अमड़ मूंखे प्यारी तुंहिंजी इज़त सां घोरियां कुर्सियूं ऐं उदा बादशाही तो मथां। घोरियां कुर्सियूं ऐं उदा बादशाही तो मथां। सोन ऐं चांदीअ जूं खाणियूं, सोन ऐं चांदीअ जूं खाणियूं तो मथां सदके कयां। अए अम्मा आशा मां तुंहिंजे दुश्मननि सां कीअं ठहां। मां बचो तुंहिंजो सचो ऐं तूं मिठी मुंहिंजी अम्मा। अए अम्मा आशा मां तुंहिंजे दुश्मननि सां कीअं ठहां। मां बचो तुंहिंजो सचो। तो जितां पीतो उतां पीतो मोहम्मद मुस्तफा। तूं रहीअ जाते रहियो उते आ हबीबे किबरिया। अॼु ताईं उहो रोज़ो उहो हुजरो अम्मी आयशा वारो मुस्तफा साईं आराम। तो जितां पीतो उतां पीतो मोहम्मद मुस्तफा। तूं रहीअ जाते रहियो उते आ हबीबे किबरिया। तूं रहीअ जाते रहियो उते आ हबीबे किबरिया। तूं रहीअ जाते रहियो उते आ हबीबे किबरिया। तुंहिंजो घर मिठड़ी अम्मा, तुंहिंजो घर मिठड़ी अम्मा। मां बाग बिश्ती थो मञा। तुंहिंजो घर मिठड़ी अम्मा, मां बाग बिश्ती थो मञा। ऐ अम्मा आशा मां तुंहिंजे दुश्मननि सां कीअं ठहां। मां बचो तुंहिंजो सचो ऐं तूं मिठी मुंहिंजी अम्मा। ऐ अम्मा आशा मां तुंहिंजे दुश्मननि सां कीअं ठहां। मां बचो तुंहिंजो सचो। ॿारड़ो शाहिद बणियो यूसुफ नबीअ जो। ऐ अम्मा बीबी मरियम जो बि शाहिद ॿारड़ो आहे अञा। यूसुफ अलैहिस्सलाम के ज़लीखा तंग कयो। यूसुफ अलैहिस्सलाम भजंदो वियो, दरवाजा खुलंदा विया। ज़लीखा पोयों कढ आहे। पछाड़ीअ वारे दरवाजे ते ज़लीखा जो हथ यूसुफ जे कुर्ते में पियो, कमीस में पियो। यूसुफ अलैहिस्सलाम दरवाजे खां ॿाहिरि टपी पियो। कमीस जो टुकड़ो फाटी पियो जेको ज़लीखा जे हथ में। पोयों ॿाहिरों अज़ीज़ मिस्र दरवाजे ते दाह करे माई थी चए त हिन सां कहिड़ो तूं मामिलो कंदे जेको तुंहिंजे घर में बुरी नज़र थो करे। चालाकी कई ज़लीखा, चालाकी कई। यूसुफ अलैहिस्सलाम मासूम नबीअ ते इल्ज़ाम हुई। तवज्जो, जॾहिं यूसुफ नबीअ ते इल्ज़ाम थो लॻे, अॻियों बादशाह जंहिंजो नौकर गुलाम थी रहियो उहो मालिक अची वियो। हाणे छा करे? यूसुफ अलैहिस्सलाम अल्लाह ॾे तवज्जो थो करे त मुंहिंजा रब, मुंहिंजो त ॿियो सहारो कोन्हे, तूं आ। अल्लाह ताला चए थो त यूसुफ दिलि घबराए। माण्हू गॾु थी विया, औरतूं गॾु थी वयूं। नंढड़ो ॿार कंहिं औरत जे कच्छ ते पाड़े वारी। अञा यूसुफ जे लाइ को अज़ीज़ मिस्र फ़ैसिलो नथो करे, उहो ॿारड़ो दाह थो करे। ओ अज़ीज़ मिस्र ख़्याल कजो। अज़ीज़ ॾिस नेरे यूसुफ ॾे ॾिस। जे यूसुफ जो चोलो अॻियों फाटल आहे त पोइ वाकई यूसुफ चिंबड़ियो आहे। तुंहिंजे घर वारी छॾाइण जी कोशिशि कई, चोलो फाटी पियो अथसि। अॻियों ॾिसजांइ।
पोतू जी घरवारी सच्ची आ यूसुफ कूड़ो पर अजीज ॾिस जे करे यूसुफ जो चोलो पोयो फाटल आहे त पोतवारी चिंबड़ी थई हे भजण जी कोशिश कई थी न पाण बचाए नंढड़ो ॿार यूसुफ अलैहिस्सलाम जी सफ़ाई जे लाइ अल्लाह ताला उन खे मुक़रर कयो अजीज मिस्र जा ताक निकिरी विया उन नंढड़े ॾिसे जो जेको ॻाल्हाइण जे क़ाबिल कोन्हे अल्लाह ताला ईअं मासूम नबीअ जी पाक दामनी ज़ाहिर करे ॾेखारी दुनिया को वॾो केरु चवे हा त मतां चवना त इहो पंहिंजो हूंदुसि तो रिश्तेदार हूंदुसि को ॻाल्हि हूंदी नंढड़े बच्चे खां होॾे बीबी मरियम साइण ते पाक दामन बीबीअ ते इल्ज़ाम त न लॻो हक़ीक़त नंढड़ो ॿार खणी थी अचे पर दाऊं थी करे त काश अॼोके ॾींहं खां अॻु में मां मुअल हुजां हा रब मुंहिंजो मामिलो मां छा कयां नंढड़ो बच्चो मां पाक दामन बीबी हाणे नंढड़े ॿार खे ॼणी करे क़ौम ॾे कीअं वञा अल्लाह ताला फरमाए थो त मरियम दिलि न घबरा हली त पओ जॾहिं तोखां पुछनि त पोइ ॿार ॾे इशारो कजां बीबी साइण ओ उन तवज्जो में अचे थी दाह था करन क़ौम वारा या उख्त हारून मा कान अबू किमरा सौ व मा कानत उम्मुक बगिया हारून जी भेण तोखे छा थियो तुंहिंजो खानदान त भलो तो हे बच्चो काॾा वांदो तो शादी त न कई आहे तूं ही छा मामिलो बणियो आहे बीबी साइण चए थी मां रोज़े में आहियां फाशारत इलही उन नंढड़े बच्चे ॾे इशारो थी करे हो था चवनि त कैफ़ नुकल्लिम मन कान फिल महद सबिया वरी ग़लति कमु वरी बच्चे ॾे इशारो थी करे इहो कीअं ॻाल्हाईंदो अञा ईअं हुननि चयो त उहो नंढड़ो बच्चो ॼायल बच्चो कर खणी थो चवे क़ाल इन्नी अब्दुल्लाह आतानी अल किताब वजलनी नबिया ख़बरदार मत मुंहिंजे अमल जे लाइ कुझु चयो अथव अल्लाह ताला मूंखे नबी बणायो मूंखे किताब बि ॾिनो इए पाक दामन बीबीअ जी अल्लाह तबारक व तआला हज़रत ईसा खां पाक दामनी बयान वाह अम्मा तुझो शान नालायकन जॾहिं तोते तोहमत लगाई तुझो ॿियो वारस केरु हुयो महबूब मोहम्मद साईं परेशान अम्मा तुझो तवज्जो अल्लाह ॾे त तुंहिंजी पाक दामनी अल्लाह पूरे क़ुरान मजीद जी सूरत नाज़िल कई नहीं तुझी शान चई बारड़ो शाहिद बणियो यूसुफ नबीअ जो ऐं अम्मा बीबी मरियम जो बि शाहिद बारड़ो आहे अञा ओ बीबी मरियम जो बि शाहिद बारड़ो आहे अञा बीबी मरियम जो बि शाहिद बारड़ो आहे अञा पर अम्मा तुंहिंजो तो शाहिद पर अम्मा तुंहिंजो तो शाहिद खुदा ताला चवां पर अम्मा तुंहिंजो तो शाहिद खुदा ताला चवां ऐ अम्मा आशा मां तुंहिंजे दुश्मननि सां कीअं ठां मां बचो तुंहिंजो सचो लालचूं लोॾे न सघंदियूं मां यकीनन थो चवां छो त पीतो गैरती अमड़ जो आहे खीर मां लालचूं लोॾे न सघंदियूं मां यकीनन थो चवां छो त पीतो गैरती अमड़ जो आहे खीर मां छो त पीतो गैरती अमड़ जो आहे खीर मां खीर मिठड़ीअ माउ जो खीर मिठड़ीअ माउ जो करणो न आहे रायगा ऐ अम्मा आशा मां तुंहिंजे दुश्मननि सां कीअं ठां मां बचो तुंहिंजो सचो वई तूं मिठी मुंहिंजी अम्मा ऐ अम्मा आशा मां तुंहिंजे दुश्मननि सां कीअं ठां मां बचो तुंहिंजो सचो अल्लाह ताला कुरान मजीद में फरमायो अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम जिन मुस्तफा ते कलमो पढ़ियो आहे उन नबीअ जो प्यार मोमिननि खे पंहिंजे साह खां वधीक नबी उन्हनि खे प्यारो आहे ऐं उन नबीअ जूं घरवारियूं जेके आहिनि उहे मोमिननि जूं अमड़ियूं अलाह खे ख़बर ई त पोयों को कुतो भौंकंदो अल्लाह ताला उनजो इंतज़ाम अॻे करे छॾियो ॻाल्हि सिधी साईं शाइर शेर में चयो छा चई जो रखे तो सां अदावत जो रखे तो सां अदावत माफ़ कीअं तंहिंखे कयां जो रखे तो सां अदावत माफ़ कीअं तंहिंखे कयां तुंहिंजे दुश्मन खे तो मां हर मोड़ ते काफ़िर चवां जो रखे तो सां अदावत माफ़ कीअं तंहिंखे कयां तुंहिंजे दुश्मन खे तो मां हर मोड़ ते काफ़िर चवां तुंहिंजे दुश्मन खे तो मां हर मोड़ ते काफ़िर चवां इन